ॾिनल मिठी जहिड़े महबूब शहर नवाबाद खां असांजो तमामु बहितरीन दोस्त ऐं तमामु सुठो एडिटर नई टही जो भलोड़ कलमकार अदा सिकंदर अली महर पंहिंजे विछड़ी वियल महबूब जी यादि में असां कुझु सिटूं चूंड करे उमाणे थो। लिखे थो, चयाईं त छा कंहिंजे छॾे वञण ते को इंसान मरी सघे थो छा भला? चयोमांसि त मरी त नाहे वेंदो, पर उहो जी बि नाहे सघंदो। अगरि जीअंदो तॾहिं बि हर पल मौत खे विसारींदो। चयाईं त भला अहिड़ो छा हूंदो आहे उन शख़्स में जो एतिरी दुनिया जे हूंदे बि उन सां गॾु ई ज़िंदगी गुज़ारण जा ख़्वाब ॾिसे थो। चयोमांसि हा बिल्कुलु, जेको उन शख़्स में हूंदो आहे उहो असांखे दुनिया जे कंहिं ॿिए शख़्स में कॾहिं बि नज़र न आहे ईंदो। ऐं हीअ सॼी दुनिया हिकु थिए बि उन शख़्स जी कमी पूरी नथी करे सघे। चयाईं त इंसान त हिक खां हिकु हसीन ऐं ख़ूबसूरत पिया आहिनि, छा पोइ बि इंसान खे उहो ई शख़्स घुरिजे? चयोमांसि त मोहबत कॾहिं बि हुस्न ॾिसी न आहे कबी। मोहबत रूह खे ॿिए रूह सां जुड़ण खे चवंदा आहिनि। ऐं हिकु रूह हर जिस्म में नाहे पवंदो। चयाईं त भला जेकर आउं तोखे छॾे ॾियां त छा तूं ज़िंदा रही सघंदे? चयोमांसि छा रूह खां बग़ैर इंसान ज़िंदा रही सघे थो? अगरि तुंहिंजो जवाबु हा आहे त तूं मूंखे छॾे सघीं थी। चयाईं त न चरिया रूह खां बग़ैर भला असांजो जिस्म कहिड़े कम जो? रूह खां बग़ैर त इंसान खे मिटी हवाले कबो आहे। चयोमांसि त पोइ ॿुध, तूं मुंहिंजो रूह आहीं, तोखां सवाइ भला मुंहिंजी ज़िंदगी कहिड़े कम जी? अगरि तूं छॾे वेंदे त मां बि मिटी हवाले थियणु चाहींदुसि। सबक सिखा रही